नवाबशाह में माज़ूर कोटा ते अमल न थियण ख़िलाफ़ माज़ूरनि प्रेस क्लब ॿाहिरां 23 ॾींहं बि एहतजाजी धरणो हणी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्ट करायो आहे एके डायरी। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे माज़ूरनि पारां माज़ूर कोटा ते अमल न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब ॿाहिरां 23 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन ई मौक़े ते मुज़ाहिरीन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असांखे 23 ॾींहं हेॾा एहतजाज सां मज़ूर ग़रीब मिस्किन वेठा आहियूं। सभु इल्मु याफ़्ता आहियूं, तालीम वारा आहियूं ऐं असांजे नवाबशाह ज़िले जे चइनी तालुकनि जा मज़ूर वेठा आहियूं। को बि असां वटि न ऑफिसर आयो आहे, न DCO, न को हाउसमान, केरु पुछण वारो कोन्हे त तव्हां हिते छो वेठा आहियो। असांजो मुतालबो मक़सदु इहो आहे, असां मज़ूर आहियूं ऐं तालीम याफ़्ता आहियूं। सभु कंहिंजो इंटर थियल आहे, कंहिंजो BA, कंहिंजो मैट्रिक, कंहिंजो प्राइमरी। त असांजो 5 कोटा % ते अमल कनि, असां हिन ग़रीब मज़ूर मिस्किन मज़ूरनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। 2019 से लेकर 2018 से लेकर 2017 से लेकर आज तक हमें दिलासे दिए जा रहे हैं कि हम आपको नौकरी देंगे। DC साहब भी यानी कि हमको बुलाते थे, DC साहब के पास भी जाते थे तो हमें यही दिलासा था कि आप ऐसा करें कि कुछ हफ्ते रुके, हम आपको कॉल करेंगे, अपना नंबर दे जाए। हम अपनी लिस्ट दे के आते थे। ये हमारी लिस्ट है मेरे पास, हम सब DC साहब को दे चुके हैं, पहले भी देकर आए थे, लेकिन कोई अमल दरामद नहीं है। असां माज़ूरनि खे कुझु बि न ॾिनो थो वञे, माना 15-20 साल गुज़रिया आहिनि, कोई फंड या कुझु बि असांखे नथो मिले। असां हिते पंहिंजा हेॾां होॾां पट सट करे किराया भाड़ा करे हेसि तक अचूं था। हिते असांखां केरु पुछा करण जे लाइ बि तयारु कोन्हे को, ऐं तक़रीबन 20 साल आहे त असांखे को बि फंड वग़ैरह न मिलियो आहे। असां मज़दूर आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं, न पिनण वारा आहियूं, न घुमण वारा आहियूं, न असां रोज़गार करणु छा चऊं था। त महिरबानी करे असांजे मन कोटा ते अमल कयो वञे, असांखे नौकरियूं ॾिनियूं। सिंध हुकूमत खे घुर्जे त माज़ूर कोटा ते अमल कराए ऐं माज़ूरनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि त जीअं हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण खां बची सघनि। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK डायरी, आवाज़ TV न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।